रियाजी क्लास 9 यूनिट 5 लेसन 17 एक्सरसाइज नंबर 5.2 मश्क पंजडाई ब पार्ट 3 आऊं आहियां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में मूंखे भली कार बारो पोएं लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 5.2 जो क्वेश्चन नंबर पहिरियों पढ़ी रहिया हुआसीं जंहिंजा असां पहिरियां 7 पार्ट हल करे छॾिया हुआ। अॼु असां हिन सबक में पार्ट नंबर 8 हल कंदासीं। हाणे उहो असां वटि आहे त नंढी ॾिघी शुरू 1/x² - 9 नंढी ॾिघी बंदि डिवाइडेड बाय नंढी ॾिघी शुरू 1/x + 3 नंढी ॾिघी बंदि -3/x - 2। ऐं ॿारो असांखे हिते छा करिणो आहे, असांखे हिन खे सादी सूरत में आणो आहे। ठीकु आहे ॿारो, हिते असांखे कहिड़ा ऑपरेशन गिवन आहिनि, हिकिड़ो असांखे गिवन आहे डिवीजन जो, ॿियो सबट्रैक्शन जो। त पहिरियां असां कहिड़ो छॾाईंदासीं, पहिरियां असां वंड छॾाईंदासीं। हाणे उन जे लाइ सभ खां पहिरियां असां हिते लिखींदासीं सॉल्यूशन। ठीकु आहे ॿारो, हाणे ॾिसो जेको सम गिवन आहे पहिरियां उहो लिखी था वञो इज़ इक्वल टू 1/x² - 9 डिवाइडेड बाय 1/x + 3 माइनस 3/x - 2। ॿारो हाणे तवजो ॾियो, ॾिसो सभ खां पहिरियां छा कंदासीं, असां हिते x² - 9 जा जुज़ा कढी ईंदासीं। हिन जा जुज़ा निकिरंदा? जी हा, बिल्कुलु निकिरंदा। हिन जा जुज़ा कीअं निकिरंदा, तवजो ॾियो हेॾे। त हिते आहे x² - 9, त पोइ असां हिनखे लिखी सघूं था x² - 3 त पोइ हाणे हिते कहिड़ो फॉर्मूला अप्लाई थींदो, a² - b² वारो। त पोइ हाणे जुज़ा कीअं निकिरंदा, हिकिड़ो थींदो a + b फैक्टर, ॿियो बीहंदो a - b। ऐं हिते ॾिसो जेका a जी वैल्यू आहे उहा आहे x ऐं b जी वैल्यू आहे 3। त पोइ हाणे असां हिन जा जुज़ा कीअं निकिरंदा, त पोइ हाणे असां वटि थी वेंदो त x + 3 हिकिड़ो फैक्टर, ॿियो बीठो x - 3। ठीकु आहे ॿार, अहिड़े तरीक़े सां हाणे जेका वंड जी साइन आहे उहा ज़रब में तब्दील थी वेंदी। x + 3 जेको छेद आहे इहो अंश में मथे हलियो वियो ऐं हिकु हेठि अची वियो। हिते ईंदासीं असां -3/x - 2। ठीकु आहे ॿार, अहिड़े तरीक़े सां हाणे हिते तवजो ॾियो, ॾिसो हीउ x + 3 हिन x + 3 में ख़तमु थी वियो। हाणे हिते असां वटि छा बचियो, हिते असां वटि बचियो इज़ इक्वल टू 1/x - 3। हाणे तवजो ॾिसो, जेकॾहिं हिकु हिन सां हिकु ज़रब थिया पोइ मथे हिकु थिया, x - 3 जॾहिं हिकु सां ज़रब थिया वरी बि हिते x - 3 थिया आहिनि, सो ॻाल्हि थी वई साॻी। हाणे हिते असां छा ॾींदासीं माइनस जी साइन ऐं 3/x - 2 हेठि लाइ रखियोसीं। हाणे हिननि जी निकिरंदी एलसीएम। ऐं ॾिसो जीअं त ॿई मुख़्तलिफ़ जुज़ा आहिनि, हिते बि x - 3 आहे, हिते x - 2, ॿई मुख़्तलिफ़ आहिनि। त पोइ हाणे इन जी एलसीएम बि इहा ई थींदी x - 3 × x - 2। जीअं त जेकॾहिं असां वटि 2 ऐं 3 हुजनि हा, हुनजी एलसीएम 6 थिया, उहे ज़रब थी वेंदा आहिनि 2 3 6, त हिननि खे असां ज़रब में रखी छॾियो आहे हेठि। हाणे जॾहिं एलसीएम ते x - 3 जी टेबल वेंदी, बाक़ी बचंदो x - 2। असां कंदासीं त x - 2 ज़रब थी वेंदो 1 सां, हिते ईंदासीं माइनस। साॻे तरीक़े सां हाणे एलसीएम ते x - 2 जी टेबल वई त हीउ x - 2 ख़तमु थी वियो, बाक़ी छा बचियो x - 3। त x - 3 ज़रब थी वेंदो छा सां, 3 सां। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां ॾिसो ॿारो। हाणे असां वटि अॻियों स्टेप कीअं थींदो, अॻियों स्टेप थींदो तवजो ॾियो परियां। जॾहिं ज़रब कंदासीं x - 2 ऐं 1 खे त जवाबु सेम अची वेंदो, हिते थींदो x - 2। हाणे जॾहिं असां x खे ज़रब कयोसीं 3 सां, छा थी वियो 3x। छा जो थींदो, इहो थी वेंदो माइनस जो, यानी -3x। हाणे जॾहिं मां माइनस जे 3 खे 3 सां ज़रब कयो, जवाबु छा आयो -9। हाणे वरी उहा माइनस खणी हिन माइनस सां ज़रब थींदी, पोइ छा थी वेंदो +9। ठीकु आहे ॿारो, साॻी तरीक़े सां हाणे हेठि छा थींदो इहो ई, त x - 3 x - 2। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां हाणे जॾहिं असां हिनखे फर्दर सॉल्व कंदासीं कीअं थींदो, हीउ x जेको पियो आहे इहो छा जो आहे प्लस जो, ऐं हीउ माइनस जा 3x आहिनि। ठीकु आहे ॿारो, त पोइ हाणे छा थींदो, हिते थींदो -2x प्लस जा 9 ऐं माइनस जा जेके आहिनि 2, इहे जोड़ थींदा, जवाबु ईंदो प्लस जा 7 अपॉन x - 3
x माइनस 2 हाणे इहो छा थी वियो असांजो आंसर थी वियो। 12 हींअर असां वटि 9 नंबर पार्ट आहे 1/x² + 8x + 15 प्लस 1/x² + 7x + 12 माइनस 1/x² + x - 12। हाणे छा करणो आहे असांखे प्लस ऐं माइनस छॾाइणी आहे यानी इनके सिंप्लीफाइड सूरत में आणो आहे। उन जे लाइ सब खां पहिरियां हिते लिखियोसीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम लिखियासीं। ठीक है बारो। हाणे असांखे हिते छा करणो पवंदो हिते जेकी बि टई असांखे छेद गिवन आहिनि उन्हनि जा असांखे जुज़ा करणा पवंदा। हाणे उहे जुज़ा कीअं निकिरंदा मिड टर्म ब्रेक मेथड जे तहत। ठीक है बारो। हाणे सब खां पहिरियां मां हिते छा थो कयां त x² + 8x + 15 जा जुज़ा करण जी कोशिश थो कयां। ठीक है बारो। हाणे हिते छा थींदो x² + 5x + 3x + 15। ठीक है बारो। त पोइ हाणे हिते x कॉमन निकिरी आयो पहिरियां जेकी ॿ टर्म आहिनि त अंदरि विझंदो x + 5 साॻी तरीक़े सां हाणे हिते प्लस जो 3 कॉमन निकिरी आयो अंदरि बचो x + 5 यानी हिन जा जुज़ा बीठा हिकिड़ो जुज़ो बीठो x + 3 ॿियो जुज़ो बीठो x + 5। ठीक है बारो। हाणे असां वटि ॿी जेका फ्रैक्शन आहे x² + 7x + 12 आहे त हाणे उन जा जुज़ा कीअं निकिरंदा हिते थींदो x² + 4x + 3x + 12। ठीक है बारो। हाणे x कॉमन निकिरी आयो अंदरि बचो x + 4 साॻी तरीक़े सां हिते हाणे 3 कॉमन निकिरी आयो अंदरि बचो x + 4 त हिकिड़ो जुज़ो बीठो x + 3 ॿियो जुज़ो बीठो x + 4। हाणे आख़िर में असां वटि ॿी जेका पई आहे फ्रैक्शन उन जो छेद आहे असां वटि x² + x - 12। ठीक आहे त पोइ हाणे हिते छा थींदो हिते थींदो त x² + 4x - 3x - 12। ठीक है बारो। त पोइ हाणे पहिरियों ॿिनि मां x कॉमन निकिरी आयो अंदरि बचंदो x + 4 ऐं ॿिए मां कॉमन छा निकिरींदो त माइनस जो 3 कॉमन निकिरी आयो ऐं अंदरि छा बचंदो x + 4 यानी हिन जा जुज़ा बीठा x - 3 ऐं x + 4। ॾिसो बारो हाणे तवजो ॾियो त मां हिते लिखींदुसि = 1/। हाणे हिन छेद जा जेके जुज़ा निकिता उहे हिते रखींदुसि हिकिड़ो निकितो आहे x + 3 ॿियो x + 5 x + 3 ॿियो x + 5। ठीक है बारो। अहिड़े तरीक़े सां हाणे हिते प्लस हाणे जेके इन जा जुज़ा निकिता हिते उहे निकिता आहिनि x + 3 x + 4 साॻी तरीक़े सां हाणे हिते हिन जा जुज़ा निकिता हिकिड़ो निकितो x - 3 ॿियो x + 4। ठीक है बारो। अहिड़े तरीक़े सां हाणे छा कंदासीं असां हिते हिननि जी LCM कढी वेंदासीं। तवजो ॾियो हाणे LCM जी छा बीहंदी सब खां पहिरियां असां ॾिसंदासीं त कॉमन फैक्टर कहिड़ा पिया आहिनि x + 3 ते पियो आहे x + 3 ते पियो आहे यानी इहो हिकु दफ़ो ईंदो। ठीक है बारो। ॾिसां x + 4 किथे कॉमन आहे हा x + 4 हिते पियो आहे हिते बि x + 4 पियो आहे इहो बि हिकु दफ़ो अची वेंदो। इहे थी विया कॉमन जुज़ा यानी टिनि में कॉमन आहिनि त ॿिनि में त आहिनि त उहे रखी सघजनि था। बाक़ी बचिया असां वटि कहिड़ा हिकिड़ो बचो x + 5 ऐं ॿियो असां वटि कहिड़ो बचियो x - 3। इहा थी वई हाणे हिन जी LCM। ठीक आहे बारो। त पोइ ॿारो हाणे तवजो ॾियो ॾिसो जॾहिं असां हिन LCM ते x + 3 x + 5 जे जॾहिं असां टेबल हई ठीक आहे बारो त पोइ बाक़ी छा बचंदो असां वटि बचंदो x + 4 ऐं x - 3 उहो छा सां ज़र्ब थींदो 1 सां हिते नासे सां प्लस। साॻी तरीक़े सां हाणे असां हिन LCM ते x + 3 ऐं x + 4 जी टेबल हई त बाक़ी हिते छा बचंदो हाणे हिते असां वटि बचंदो x + 5 ऐं x - 3 वरी इन खे असां 1 सां ज़र्ब करे वेंदासीं। ठीक आहे बारो। ॾिसो बारो हाणे असां वटि हिते छा हिते आहे असां वटि माइनस। अहिड़े तरीक़े सां हाणे हिते जॾहिं हाणे असां LCM खे x - 3 x + 4 सां वंड कयो त पोइ हाणे असां वटि हिते छा बचंदो हिते असां वटि बचंदो x + 3 ॿियो x + 5। ठीक है बारो। अहिड़े तरीक़े सां असां उन खे वरी 1 सां ज़र्ब करे छॾींदासीं। हाणे आउं हिते छा कंदुसि इन्हनि खे ज़र्ब करे वेंदुसि। ठीक है बारो। जीअं त हाणे हिते असां वटि स्पेस घटि आहे त पोइ मां हिननि ॿिनि ब्रैकेटनि खे डायरेक्ट कहिड़े तरीक़े सां ज़र्ब कबो आहे उहो तरीक़ो मां हिते अप्लाई करे वेंदुसि। ॾिसो तवजो ॾियो तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में अची वेंदी = हाणे पहिरियां छा थींदो
तो एक्स ऐं एक्स के पंहिंजो पाण सां ज़र्ब कयोसीं, जवाब छा आयो एक्स स्क्वायर। ठीक है बारो। हाँ हिते ॾिसो त हिते जेको ॿियो एलिमेंट पियो आहे उहो आहे 4, हिते आहे -3। जॾहिं असां इन्हनि खे जोड़ कंदासीं त जवाब घणो थींदो, असांखे जवाब मिलंदो 1। त पोइ असां उन्हनि खे वरी वेरिएबल सां ज़र्ब करे छॾींदासीं, छा थींदो त यानी एक्स, 1x यानी असां लिखंदासीं +x। लास्ट में असां 4 ऐं 3 खे ज़र्ब करे वेंदासीं, थींदो -12। ठीक है बारो। अहिड़े तरीक़े सां हाणे जेकॾहिं असां हिन ब्रैकेट सॼी खे प्लस जे 1 सां ज़र्ब करे था वञूं, छा इन ते फ़र्क़ु पवंदो? न, बिल्कुल भी न। त पोइ हाणे इहो सेम जो सेम रहंदो। ठीक है वारो। साॻी तरीक़े सां हाणे हिते मां प्लस ॾेई वेंदुसि, जॾहिं मूं x खे x सां ज़र्ब कयो, जवाब आयो एक्स स्क्वायर। अहिड़े ई नमूने सां जॾहिं मां 5 ऐं -3 खे जोड़ कयो, जवाब मूंखे मिलियो 2 यानी +2x। ठीक है, यानी कि जॾहिं मां ॿिन्ही खे ज़र्ब कयो x सां, उहो पुट करे छॾियो। हाणे वरी मां हिते छा कंदुसि, 5 × 3 = 15, त -15 थी वेंदा न। अहिड़े तरीक़े सां ॾिसो बारो। हाणे हिते तव्हांखे ध्यानु रखिणो आहे, छाकाणि हिते माइनस जी साइन बि आहे, त पोइ हाणे कीअं करिणो आहे, होशियारी वठिजो तव्हां। त x ज़र्ब x छा थींदो एक्स स्क्वायर, वरी माइनस ॿाहिरि पई अथसि, थी वेंदो -2x स्क्वायर। इहा शइ तव्हांखे पंहिंजे ज़हन में रखणी आहे। त हिते छा थींदो, जॾहिं मां 3 ऐं 5 खे जोड़ कंदुसि, थींदो 8, वरी x सां ज़र्ब कंदुसि, थी वेंदो 8x। 8x थियो प्लस जो वरी माइनस जी ॿाहिरि जेका साइन पई आहे उन सां ज़र्ब थियो, त थियो -8x। ॾिसो बारो। साॻी तरीक़े सां हाणे लास्ट में 53 जा 15, त 15 थींदा प्लस जा, पर हाणे माइनस जी साइन ॿाहिरि पई आहे, थी विया -15। ठीक आहे वारो। अहिड़े तरीक़े सां हाणे इहो बि जेकॾहिं 1 सां ज़र्ब थिया त पोइ बि जवाब सेम अचे हा। ठीक आहे। अहिड़े तरीक़े सां जीअं त हिते x + 3 पियो आहे ऐं हिते x - 3 पियो आहे, जेकॾहिं इन्हनि खे मां ज़र्ब करे छॾींदुसि, जवाब मूंखे छा मिलंदो, जवाब मूंखे मिलंदो x² - 9। ठीक आहे, हिते थींदो x + 4, हीअ थियो x + 5। बसि हाणे कमु आसान आहे सफ़ा। हिते ॾिसो x² वारा टर्म घणा आहिनि, x² वारो हिकिड़ो ई पियो आहे, ॿियो ही 2x², पर हिकिड़ो वरी हिन में ख़तमु थी वियो, यानी ही हिन में ख़तमु थी वेंदो। त हिते मां हिते लिखी थो छॾियां = x²। ठीक आहे वारो। हाणे x जा टर्म घणा पिया आहिनि, हाणे x जो हिकिड़ो ही पियो आहे, ही प्लस जो 2x थिया, प्लस जा 3x, वरी माइनस जो 8x पियो आहे, त हिते बचंदो माइनस जो 5x। हाणे कांस्टेंट टर्म था ॾिसूं, माइनस जा 12 ऐं माइनस जा 15 ऐं माइनस जा 15, यानी 15 ऐं 15 माइनस जा 30, माइनस जा 42 थिया। हाणे इहो थियो माइनस जो 42। हेठि छा बचंदो असां वटि, हेठि असां बचंदो x² - 9, x + 4, x + 5। हाणे इहो असांजो छा थी वियो, आंसर थी वियो। अहिड़े तरीक़े सां। ठीक आहे बारो। बारो हाणे जेको 10हों नंबर सम आहे, इहो तव्हां पंहिंजो पाण हल करण जी कोशिशि कजो। ठीक आहे बारो। हाणे उहो आख़िरी सम आहे हिन मश्क जो, उहो बि आसानी आहे। अहिड़े तरीक़े सां असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में, तेसीं ताईं अल्लाह भाई।